बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह का नाम लेकर जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। तकलीफ़ तो कम थी। हाँ बाबा जाने हम बिल्कुल ठीक आहियां। तुंहिंजी भलाई इने में थई हितां हलियो तुंहिंजो भाउ हिकिड़ो मुड़ुसु माण्हू थी वियो या त तोखे तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी। ॼाणो त तोखे चङी तरह सां कर गुस्सो साईं कर गुस्सो। तोखे ज़रूरत किथे आहे मुंहिंजे ॻोठ में अचण जी। अरे हेॾे तूं छा ॾिसंदे ऐं तूं को मरंदे पोइ हिनखे ॾिसी वठंदासीं। तोखे त ख़बर आहे रमू आहे ई अधु दिमाग़ न कमदार न सिंगार असांजो पंहिंजो आहे। ऐश्वर्या हुकुम कयो कीअं यादि कयो अथव? पुट तूं हाणे शहर वञ। छो रईस खैर में तो यूनिवर्सिटी हॉस्टल वञ मुंहिंजी न्याणी कोमल खे वठी अच जल्दी बाबा। छो भला रईस इहो कमु त ड्राइवर जो हूंदो आहे न। ड्राइवर मोकिलंदे वेला इन करे बाबा साईं तव्हांखे बि चए पंहिंजे ड्राइवर मनोज जी घर वारी जी तबियत ख़राब हुई बाबा शहर में दवा वठाइण जी लाइ। पुट तोखे गाॾी ड्राइव करण कमदार खे फोन करे वञ ऐं कोमल धीउ खे वठी अच। ठीकु आहे राइस जेका तव्हांजी मर्ज़ी। ऐं वञो ऐं मोटण जी कजो तव्हां हुते शहर में वतो रुलंदा न बाबा मूंखे छॾियो ऐं हिते सही आहियां बाबा शहर में हल गाॾियूं का पी करे ईंदी हुजे का पी करे ईंदी हुजे बाबा मां कननि जो कचो आहियां ऐं हल होॾा वरी वॾा वॾा गंबुला अब हीअं न्यार अब केॾी महिल मुंहिंजे मथो न चकर खां मां किरी न पवां मूंखे छॾियो मां हिते सही आहियां बाबा। कमकार छॾ ॻाल्हियुनि खे अलॻि थी कयो। हाज़ुर रहिस अच कमदार त हलूं। ॾिसां थो न दिलि जूं घंटियूं थी वॼनि ॾाढी थी वणे मूंखे। यार हॉस्टल जी छुट्टियूं थींदी छोकिरियूं सभु हली वञनि हीअ त छा थी करे लॻे थो यार पंहिंजो इंतज़ारु अथव मूंखां सवाइ कंहिं ॿिए जे बारे में सोचींदी न उहो बेवक़्त रागुना मारिजी वेंदो। तूं जंहिंजे इंतज़ार में हूंदी उहो बदनसीब न ख़ुशि नसीब हूंदो। ख़ुशि नसीब त तॾहिं हूंदो जॾहिं ज़िंदा बचंदो। पर यार अचो छा त कयूं सोणी मुंहिंजी कहिड़ी परेशानी अचो।
कर गुस्सो साईं, कर गुस्सो। जो गुस्सो बि ॾाढो प्यारो। ऐं हा, जॾहिं गुस्सो कंदी आहीं न, सफ़ा गुलाब जे गुल वांगुरु लॻी। चरी प्यार जी का बि हद न आहे हूंदी। ईअं दोस्तो मुंहिंजी मां छॾ प्लीज, मुंहिंजी मां छॾ प्लीज। हिनजो मतिलबु त हाणे आयो कुझु पहाड़ जे हेठां। केरु आहीं तूं? तुझो मौत मौत आहियां, मौत। सोना साईं, तो सिर्फ़ मौत जो नालो ॿुधो आहे। शायदि तो मौत खे करीब सां ॾिठो ई न आहे त मौत छा थींदो आहे। तव्हांखे शर्म नथो अचे अहिड़ी हरकत कंदे? अॼु आऊं तव्हांखे अहिड़ो सबक़ सेखारींदुसि जो कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न रहंदो। मञोसीं सोना साईं, छोकिरी जवान बि आहे ऐं ख़ूबसूरत बि आहे, ऐं एतिरी बि न त जंहिंजे करे ख़ुदकशी कजे प्यारा। छो जो असां सां टकराइण ख़ुदकशी करण जे बराबरि हूंदो आहे। उस्ताद हुकुम कर छोकिरीअ खणी तुंहिंजे बेडरूम ताणी पुॼाईंदासीं। अजी चिरिया इशारा बूट पुणे पर माराई देगा इते पुलिस वटे दी फिरंदी बाहणी दंबो करे पूरो दिली छड पचर छड इते पचरी जाए ना अगी गोठ में तो मुझे वाई तो आई पलांद मां तो सा गड वठाईंदो मुझे वाई तो आलिस। अरे मुड़ बा मुड़ पापा तू माराई दे या अरे बाड़ी मार की साली तो मगले मुके डाला तो मारे मुके करो दो हम और तुझे समझाया तो बड़ा अरे दो बा माराई दो माराई। शायद खबर ही ना हुई मां हिन यूनिवर्सिटी जो बादशाह आहियां ऐं किंग आहियां हितां जो किंग। अहिड़ा किंग मूंखे चङी तरह सिधा करणु अचनि था। शायद मूंखे सुञाणी नथो मां केरु आहियां। सिकंदर खान मुंहिंजो नालो आहे, सिकंदर खान।
मां हितां जो किंग आहियां, हितां जो बादशाह आहियां। त हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी यादि रखजां, इहा दुश्मनी तोखे ॾाढी महांगी पवंदी, ॾाढी महांगी पवंदी। वॾा पार तो ॾेई पर मेल अथई, इज़त ॾेई बचाए ॾां। ईअं न त वरी ॻोठ वारा पोइ रोकूं कनि। रमू सिंगार हिन महिल ताईं अञा कोन पहुतो आहे, वञी जांच त करे अचीसि। बाबा तुंहिंजूं ख़बरूं ॾाटे जी गन चढ़ियूं। छोरा तूं त कॾहिं कोन सुधरंदे, वञी भाउ जी जांच करे अचे। भला ता सिंगार नंढो ॿार आहे जो गुम थी वेंदो, ऐं जांच करे अचांसि। पुट मूंखे त अलाए केतिरा वहम पिया थियनि। हा साईं, तोखे वहम कीअं न थींदो? पंहिंजे ॻोठ ऐं रेस जे ॻोठ जे विच में वॾो झंग आहे जो अदा खे अची धाड़ेल खणी वेंदा। अड़े छोरा तो में त लक्षण ई कोन्हे, ऐं पाण वञी सिंगार खे ॾिसी थो अचां। बाबा अड़े एतिरो बि मड़ो नाही, खाइण जे टाइम ते तूं 4-4 मानियूं थो खाईं। पोइ जो सुभाणे टिमोर ते मेल रखियल आहे, मां कुकड़ वेड़ाइण उते वेंदुसि। अरे मूंखे तो में लक्षण ॾिसण में कोन थो अचे, शायदि मूंखे कुकड़ वरी ॿियो वठाइणो पवंदो। रईस उते असां पहुतासीं। तकलीफ पकान थी? हाँ बाबा जाने हम बिल्कुल ठीक है। हाँ बाबा साईं, ठीक है, वॾो कारनामो कयो आहे, वॾो बहादुर आहे। बाबा सही सही सोचे, मां कदा तो हाल हाँ बाबा सुना कि तो गुस्से में बितोई। मां पंहिंजी जान ते छॾी इज़त बचा, तुंहिंजे पीउ ऐं तुंहिंजे भाउ मूंखां तबियत पुछण पंहिंजी बेइज़ती सम्झी। एड़ी गाल ना है, असल में बाबा वारन के मुझे सिक लगी हुई। घणे वक्त खां पोइ आई आहीं, इन जो इहो मतिलबु नाहे हू पंहिंजे औलाद खां सवाइ ॿिए कंहिंखे इंसान न सम्झे। छो जंहिंमें एहसास न आहे उहो इंसान ई न आहे। ॾाढो सुठियो थो करे, न पढ़ घोट भिटाई फरमाए थो, अखर पढ़ अलिफ जो, ॿिया वर्क सभु विसार, अंदर पंहिंजो उजार पना पढ़ंदे केतिरा। इंसान जो सिर्फ़ अंदर उजरो हुजणु खपे, मन में मेर ऐं दिल में दगा कंहिंजे लाइ न हुजे। तव्हांजी ॻाल्हियूं मूंखे ॾाढो मुतासिर कयो आहे। अॼु महसूस थियो आहे त हिन दौर में अञा के माण्हू आहिनि, छो त तव्हां ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं था कयो। सिर्फ़ु ॻाल्हियूं सुठियूं थो कयां। तव्हां पाण बि ॾाढा सुठा आहियो। भला आऊं तव्हांखे कीअं थी लॻा? सिंगार पुट जी बाबा। सिंगार पुट की हालत तो सा कहीं कही आहे? कुछ ना है बाबा। हां पुट कहीं ढक है आते हेतिरो रत लॻल तोखे अञा कंहिंजो कुझु कोन थियो आहे? बाबा सभु ख़ैर आहे, कुझु न आहे, सभु ठीकु आहे, घर हलूं। अच
हाँ सिंगर पी 2 मिनट लेट अचे हा न। सिंगार मुंहिंजे सवाल जो जवाब दे हा। तार साईं वो चई तो लाल खान सिजल ते खां पोइ लाल खान तोखे जुरत कीअं थी आहे मुंहिंजे ॻोठ में अचण जी? दादर खान मूंखे बि शौक़ु न आहे तुंहिंजे ॻोठ मां अचां। मुंहिंजे ॻोठ जे मसइलनि में टग न अहिड़ा न त ॾाढो ॾुखियो थींदे। लाल खान तूं जंहिं जाइ ते बीठो आहीं इहा बि मुंहिंजी जागीर आहे, मुंहिंजी ओताक आहे। जेकॾहिं मां चाहियां न तोखे धिक्का ॾेई तोखे ज़लील करे कढी सघां। दादर खान शायदि तोखे ख़बर न आहे लाल खान शींह खुलियल शींह जो शिकार करण तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। घणो ॻाल्हाए वे पर तो जड़े शींह जो शिकार शहबाज खान शौक़ सां कंदो आहे। शौक़ सां शहबाज जॾहिं परवाज़ कंदो आहे पूरी दुनिया हुनजे कदमनि जे हेठां हूंदी आहे। बाबल साईं ॻाल्हि त ॻरी थी हुई बाबल। हा फिलहाल मां चवंदो हलो पोइ हिनखे ॾिसी वठंदासीं। अरे हेॾे तूं छा ॾिसंदे दादन खान छा वाणियो आहे छा? जी बोतार ॻाल्हाइण में अचे त विच में पक पक न कबी आहे। फिलहाल हिनखे वञण दे त किथे कयां न पूरो। इहो वक़्तु ॿुधाईंदो केरु थो कंहिंखे पूरो करे। हींअर मां वञां थो तोखे मां ॾिसी रहंदुसि। हाणे तोसां अहिड़ो हशर कंदुसि जो सॼो राज ॾिसंदी। हल फाइट में ॾाढो तेज हो। बॉस वो वॾो ख़तरनाक इंसान हुयो। बॉस असां वटि हथियार न हुआ हुनखे ख़तमु करे छॾियो। तोखे ख़बर नाहे दहशत खादगी दहशत ॾिसी माण्हुनि जी ऐं तव्हां मार खाई वापसि मोटिया हो। अदा साईं मूंखे कुझु माण्हू मां उन जट खां बदिलो वठण थो चाहियां। अदा नथा इहो माण्हू मूंखे ॿुधाए बाक़ी कमु मुंहिंजो आहे। न अदा साईं न मां हथ सां मारणु थो चाहियां। जीअं जट खे ख़बर पवे तूं रुगो मूंखे माण्हू ऐं एतिरा तोखे माण्हू खपनि ऐं हथियार खपनि वठी वञ पर यादि रखजांइ दहशत खान खे हार उतारा वॾा लाल खान लाइ कुझु सोचो अथव सिज रस्ते खां पोइ? अदा वॾा लाल खान उन जी कुझु घणो ॻाल्हाए वियो। हाणे कमु अहिड़ो कजे जो हुनखे ख़बर पवे दादन खान ऐं शहबाज खान सां टकराइण जो अंजाम छा हूंदो आहे। हिकिड़ो कमु कर ॻोठ जा ॿ नौजवान छोकिरा मुंहिंजे ॻोठ मोकिल त उते वञी लाल खान जे ॻोठ जो अमन तबाह कर। लाल खान खे बि ख़बर पए
त दादन खान सां पिटाइण जो अंजाम छा थींदो आहे? अदा वॾा हाणे की न कम जी ॻाल्हि मां अॼु ॻोठ जा ॿ छोरा लाल खान जे ॻोठ मोकिलिया थो। 2 ॾींहंनि में लाल खान जो ॻोठ मैशर जो मैदान बणिजी वेंदो। उते रखोसि भोतार सही सिज लथे खां पोइ। अंदर जी भोतार नंढा तूं बस कर असांखे पाण में ॻाल्हाए ॾे। भली ॻाल्हायो सिज लथे खां पोइ। शहबाज खान कम अहिड़ो करे ॾेखार जो लाल खान जे ॻोठ मां सत्यम ताईं बारूद जी थप न वञे। हा दादा तव्हां परेशान न थियो छो जो तव्हां ख़बर आहे त शहबाज जॾहिं प्रवास कंदो आहे त पूरी दुनिया हुनजे कदमनि जे हेठां हूंदी। पिणे किरिया केॾां थो वञी? बाक़ी बनी जो कम केरु कंदो? तूं स्कूल थो वञी हल बनी जो कम कर। बाबू काना मूंखे छो थो तंग करी? तुंहिंजो हरी मुंहिंजो बाबू अमान आया करण जो को बि फ़ाइदो कोन थियो। नंढा ॿार बसां खां कोन था डजनि। वॾी ॻाल्हि आहे। अरे रमो तो जो मेल ते बे कुकर दे रखियल हुयो ही वरी ॿियो खणी आयो हीं छो? अरे ही बि मुंहिंजो कुकड़ हू बि मुंहिंजो कुकड़ हिन में तव्हांजो छा? इन सां मेल न आहे कोन कंदासीं मेल। हल बाबा ॿुधन इन सां मेल आहे छा कंदो ही? यार कमाल ये छोरो रमू वारो काणो कुकर शफन वारे कुकर के मारे हो। अरे ही काणो न पराणो अथे राणो तो बूथ के केड़ी खबर? हाँ भाई मुझो बूथ सही ना है तो पंहिंजो बूथ ॾिठो आहे हैं ॼण पाकिड़ियुनि जे घर में ताव टंगियो पियो आहे। हाँ सही मुंहिंजो बूथ ख़राब आ असल तूं त जंडी ते ठहियल आहीं बुढ़ी बि नथो मरी। तूं वरी मूंखे ईअं थो चई अॼु तुंहिंजो ख़ैरु आहे।
वारा दुनिया वारनि ने ध्यान न ॾींदा, उन्हनि जो ध्यानु सिर्फ़ु अलाह ॾे हूंदो आहे। मूं तोखे हलिया मूं थोरे के बि हींअर अचिणो हो।
तुंहिंजो सजण ताईं दूरा जहिड़ो का अस्सलाम वालेकुम भाई सर। वालेकुम सलाम। सिंगारे वठी आओ बाबा। सिंगार तुंहिंजे भाउ जी नंढी शिकायत मिली आहे। जी राय सर, हुकुम कयो, कहिड़ी शिकायत मिली आहे मुंहिंजे भाउ? अड़े सिंगार, तुंहिंजो भाउ एतिरो मुड़ुस माण्हू थी वियो जो सरेआम तो माण्हुनि सां झेड़ा करे। सम्झाए छॾ पंहिंजे भाउ खे ॻोठ जो अमुन तबाह न करे। मुंहिंजो नालो लाल खान अथई, लाल खान। कुकड़ तो बाबा उन्हनि जेके मारे हो ऐं वरी विड़ियो उन्ही सां ॾिसो बा पेट भराई। रायसवारा असां मूं चरियो आहे उन तरफ़ खां आऊं त तव्हांखां माफ़ी वठां, आईंदा अहिड़ी शिकायत न थींदी। दिल ते चवे थी रमूअ खे पुलिस खां ॿधाए अहिड़ो त सटको ॾियारियांसि, पर दिलावर सिंगार खे सम्झाए छॾ त पंहिंजे भाउ खे सम्झाए छॾे, न त मुंहिंजो नालो लाल खान अथसि, लाल खान। हीअ एल्बम हैदरी प्रोडक्शन जे तरफ़ां पेश कयो वञे थो। रिकॉर्डिस्ट उस्ताद अली गुल खोसो ऐं सिलेक्शनकार इम्तियाज़ बुगियो। साड़ सड़िया हित रुगो माण्हू अथई, अनपढ़ी जा हित रुगो माण्हू अथई, अनपढ़ी जा हित रुगो माण्हू अथई। यार आशिक ॾिसो बा हालत हिकिड़ो सुञाई ॿी सीट खणी। हा वाह सही सही माण्हू कुझु थिए ई न। यार ख़ुदि न मूं तव्हांखे कयो छा आहे जो रननि वारा ताना पिया ॾियो। असां तो कुझु मनाए जो रमू तूं पंहिंजे हथ में रह। रमू अरे तूं असांखे ॾिसी मुछूं छो थो वठी? अरे मुछूं मुंहिंजूं आहिनि, मुंहिंजी मर्ज़ी। मां मुछूं वठी थो पायां ऐं तो जड़नि जूं पटी थो पायां। मूंखे न ईंदे तोखे कोन छॾींदुसि। तूं त उमिरि चईंदो मूंखे छॾ। आगे माण्हू छॾियो। ऐसा न अॼु मां तुंहिंजे इज़त जे करे छॾियां थो, न त जिन खे मां इहो रत पी वञा। हा तोखे जो करिणो आहे थोरो रमू थो अचे, डेली झेड़ो थो थिए। तॾहिं बि चवां थो त हिनखे छॾींदो ई न कर होटल ते, झले छॾी। पियो वापसि जेॾी महिल अचे थो होटल ते झेड़ो थो करे, इनखे झले छो नथो छॾी? तुंहिंजी रोज़ी ख़राब थो करे। न तूं सही थो चईं, हाणे जो मां झले छॾींदुसि। सोना साईं ख़ैर त आहे, अॼु भला कंहिंजे इंतज़ार में बीठा आहियो? खुदनि तोखे शर्म कोन थो अचे की न्याणी सां ईअं थो ॻाल्हाईं? सोना साईं शर्म में शर्म छा जो? लॻे थो तव्हां मूंखे सुञाणो कोन था। सुञाणो त तोखे चङी तरह सां, लाल खान जी धीअ जेको हिन ॻोठ जो वॾेरो आहे। अगर तव्हांजी हरकत जी बाबा खे ख़बर पई त बाबा तव्हांखे कोठ मां धिके कढंदो। तड़े कढंदो? असां त तव्हांजे ॻोठ जा ई न आहियूं। असां सिर्फ़ु हिन ॻोठ में जंहिं मक़सद लाइ आयासीं, असां सिर्फ़ु उहो मक़सद पूरो कयूं, पोइ असां पाण ई हितां हलिया वेंदासीं। मक़सद कहिड़ो मक़सद आहे तव्हांजो? या त तोखे तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी त कहिड़ो मक़सद आहे। अॼु सिकंदर तहां वरी अॼु हिते? सिंगारे उन ॾींहं वारी बेटी जो अॼु तोखां असां हिसाब वठंदासीं। लॻे थो
तव्हां खां उन ॾींहुं वरी मार विसरी विया। सिंगार उन ॾींहुं त तुंहिंजा भाग भला, तुंहिंजा तीर ज़ोर हा जे तूं बची वई, पर अॼु त वापसि ज़िंदा कोन ईंदई ता। इहा त ख़बर हाणे ई पवंदी, ऐं हींअर जो हींअर, इते जो इते, त केरु तो कंहिंखे मारे। अच्छा हिते हेतिरो शौक़ु आहे पादर खाइण जो? ऐं हा, इहा त ख़बर तोखे हाण पवंदी, सिकंदर जे विच में अचण जो अंजाम छा थींदो आहे। सिकंदर, तुंहिंजी भलाई इन में अथई, हितां हलियो वञ ऐं मुंहिंजे अखियुनि जा ॾोह टरी वञ, न त अहिड़ो हशर कंदो साईं, अहिड़ो हशर कंदो साईं जो दहशत खान खे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न रहे। यार इहा त ख़बर हाण पवंदी, जो त सिकंदर जी सट ॿई जहान चट। हाणे वठो केतिरो छा था। भाॼी केॾां थो तूं त मूंखे मारण जे लाइ आहे न, ऐं मुंहिंजे मारण खां बग़ैर तूं भॻो थो वञी। यार अॼु त मां वञा थो, ॻाल्हि मुंहिंजी यादि रखजांइ, हे चकर तूं मूंखां कोन बचे, छो त सिकंदर जी सट ॿई जान चट। हलो पुनल बुज़दिल, हे तो मुंहिंजा ॿई जहान चट करे। कंहिं ते ॾमरियो पियो आहीं, हे खुतनि वारनि ते बाहियूं आहिनि बाहियूं, तूं परे थी वञ, किथे तूं न सड़ी। तोखे त ख़बर पए आख़िर ॻाल्हि छा आहे। एहसान वारे होटल ते खुतनि सां झेड़ो थी पियो, ऐं खुतनि एहसान खे चयो त हिनखे होटल ते न छॾींदो कर। खुतनि जी होटल जो तोखे झेले छॾी। अलाए भाउ थी सघे मथां हुजे बि।
अच त मूंसां गॾु होटल ते हलूं तोसां की था वञनि मुंठी मरोटे छॾनि पर असुल बाह जो कमु करे छॾियो तूं जे मूंसां गॾु हूंदे तूं ॻाल्हाईंदा ई कोन रमू तूं ख़बर आहे न हा बा हल अॻियां बाबा ॻोठ वारनि वञी राइट के दान ॾिनी त रमू अते तो होटल ते जहिड़ा कंदो पुट तोखे त ख़बर आहे रमू आहे ई अधु दिमाग़ कुझु ॾींहं पहिरियां कुकड़नि जे मेल ते रमू वञी खुदनि सां जहिड़ो कयो ऐं ॿिए ॾींहुं वरी होटल ते ऐं हू हरू भरू कंहिं सां ॻाल्हाईंदो बि न आहे ऐं हू विढ़ंदो कीअं पक हिन में खुदनि वारनि जो ॾोहो हूंदो हवा अहसान मिलियो ऐं चए पियो त रमू खे घर में ॿधे छॾियो न त होटल ते ईंदो मां पादर हणंदोमांसि ऐं मुंहिंजे होटल ते न छॾियोसि न त मां जूता हणंदोमांसि बाबा तूं अदा रमू खे सम्झा तोखे त ख़बर आहे रमू सम्झण जो ई कोन्हे इहा त ॻाल्हि सही आहे पर सुभाणे को रमू ते हथु खणे मुनासिब त न आहे न पुट तूं परेशान न थी अलाह भलाई कंदो रमू इन्हनि सभिनी खे मुंहुं ॾेई वेंदो रमू मुंहिंजो पुटु आहे ऐं मुंहिंजो रत आहे पंहिंजे रत ते भरवसो आहे पुट खबर सिंगार के जापो कई बाबल साईं किथे सिंगार तो बाबा सवेरे घर भजी वियो भा कमदार तूं घबराए न ये सिंगार जो बंदोबस्त करणो पवंदो खैरा पुट खैरा सबुर कर एकड़ी तकड़ न कर अॻ में जेको वियो आहे घर थी सघे मत का हुन सां मजबूरी हुजे बाबल साईं इहो त ठीकु आहे हुन वथाण जो को बि कमु न कयो सॼो वथाण जो कमु मूं कयो आहे हीअ ॾिसो बाबल मुंहिंजे नाज़ुक हथनि जो हालत बाबा ये सिंगार जो बंदोबस्त करणो पवंदो ईअं रईस मिला ईअं तव्हां बाबल को मुड़सी कयो बाक़ी रईस वॾे में त मूंखे कोन थो लॻे कोई कुझु करे बस घणी ॼाणी न मूंखे ख़बर आहे हक़ीक़त छा आहे तूं हाणे हितां टर खाई न जूता पंहिंजा जूता बाबल पाण वटि संभाले रखो कमु ई न हूअं बि सियाणा चवंदा आहिनि चङाई जो दौर ई कोन्हे चङाई ते कंहिंखे चवजे ई न अरे हल हाणे हल वॾो आयो असांजी चङाई असांखे ख़बर ई कान्हे हाज़ुर रहीस कमदारी छॾणो पवंदो बाबा जनाब पुट अच बाबा हाणे भोतार खे मालिन जी शिकायत करणी पवंदी सो बि सिज लथे खां पोइ केतिरो चयो त मान हिननि में गुलनि में पाणी ॾियो पर न मुंहिंजी का मञनि ई नथा सिज लथे खां पोइ ही हिते छा पियो करे नथो आहियां पराए इलाइक़े में ॾिठो वेंदो पर असां बि शींहं आहियूं अड़े मार पए निभागे जो नालो वरिते ई निभागो बीठो आहे हल मुड़ुस दी मोहली नमाज़ को डिॼा सोया हिनखे अॼु ॿुधायां त कीअं थींदो आहे अरे दे त ख़बर तूं हिते छा थो करे सिज लथे खां पोइ हिते घुमण आयो आहे घुमण हिते कहिड़ी मीना बाज़ार लॻल आहे जो घुमण आयो मेलो आहे मीना बाज़ार न आहे चरिया पर पार्क त आहे न माण्हू पार्क में घुमण वेंदो आहे पार्क में घुमण आयो आहे घुमण आयो
तोखे मां चवंदो हाँ त तीली ॾींदो कर तीली पेट्रोल वधी आहे न। अरे इन्हे जो मक़सदु त तूं वॾेरनि खे पाण में वेढ़ा त ख़बर पवे पंहिंजे वॾेरे खे भड़का भड़का भली त पाण में विढ़नि पंहिंजे वॾेरे खे चेड़ा पंहिंजे वॾेरे खे चेड़ाया पाण ॿई मिली मारींदासीं पोइ हुनजे मिल्कियत ते कर कब्ज़ो तूं कब्ज़ो पाण कंदासीं हिननि जी मिल्कियत ते बाक़ी बचंदो हिकिड़ो हिकिड़े खे हिन जे मिल्कियत ते कंदुसि कब्ज़ो मां पोइ पंहिंजा हूंदा वॾा ठठ बबल हाणे तकिड़ो वञे के ॾिसे न सिजल थे खां पोइ हा इहा बि ॻाल्हि सही थो चई मत ॿुध इहो गन में हिननि खे पाण सां मिलाईंदासीं ठीकु आहे हिननि खे पोइ दाणो पाणी ॾींदासीं हल ठीकु आहे माशाअल्लाह। वाह रे छप्पन वाह केड़ो रे टरड़ो कुकर खड़ी आयो है जो पीठो ही कोन असर पटारी भजी जो वाह 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 जो ठनी अरे खुदा ना तुके केड़ी खबर खपत जी लेकिन खपत करी हां तो तुके खबर पवे हां सही असा खबर ही ना है तुके खबर रमू और काणो कुकर तुझे कुकर के मारे अरे तेरा एकड़ो धंधो लक होयो जो कुकर तो मेहनत न कई कुकर करी छपन कोई साथ सोचो नहीं रमू का कुकर जो प्लान कंदे या न मुख्य नथो लगे छपन जो रमू का कुकर जो प्लान करे सकी मुश्किल आ नहीं मुश्किल प्लान त रमू का एरो वठन जो सोचो भी न हो आई हुन कुकर के खीर भी नसीब न थींदी छपन ये का मुक्ति कर एड़ो को कुकर अंत कर वनी तेन खैर खुदा ना ये दोस्त को दिया कि बिठवा तो रूट ते घट में घट बादी लख खन होजे छपन तू वनी कुकर जो बंदोबस्त करे बाकी नहीं रमू जो जिमो मुजवा इनी के एड़ा फूकूनी दो मां तो किथा जो को तिनी लख करे बुझाई ना हां ठीक है खुदा ना माहिर की शुक्र खाया बता ऐसा ना गाने जो वालिम वधाए ऐं छोकरे के हकल कर तब दूध पती चाय खणी अचे तो दिमाग में ठका निकलन हां खुदा ना तो चाय त करिया बको पुटड़ा ऐसा ना ये खबर वाला रमू अचे तो या कोन तो अचे खुदा ना मु रमू के गले चलो पे होटल दा हाने मु दे होटल नहीं बहाल कीर्तन के याद की कीर्तन काम ऐसा ना ये वही यार दिल पर के गड़ आयो तो अचे खुदा ना मां तो गलत बता दिमाग में बाव तो बता अरे का भी हरकत न करना गाने जो वालिम वधाए महला और मुंह बंद ऐसा है जल्दी इतना प्यार करे प्यार तो तुझे जो फील हो जे ये न तेरे के घणी में अची वरी झारो ठीक है बाहर हलो अरे जब हमरा गाल आयो ही ना तो बोल की बंद हो ना ये गाल आए ना तो मुट्ठी मरोटे छन्या ओके अॼु घणे दा तो खाली वापस न आया हुंदा छा यो तू छा तो चवी यो खसीस छोरो तना का नथो मारजे अदा तू छोरो छितो फैसरा अले किए तो वेड़ो खबर ही नथी पए अच्छा बाबा थे का समझ में नथी अचे तो छोरो मलाइका या इंसान अदा भाई हिकड़ो मोटो हिकड़ो बच्चा कर अगर मैं तहां के मौको दिनो
अॻ में तव्हां छा कयो आहे? जेकॾहिं सिंगार तव्हांजे कदमनि में न हुजे मां पंहिंजो नालो मटाए छॾींदुसि, छो त सिकंदर जी सट ॿई जहान चट। बहुत कमा थी चुका आहियो। बाहर बाहर छोड़े जा तुम पत्थर खाईंदा अचो, लानत तव्हांजी ज़िंदगी ते। हा त मुंहिंजो नालो ई पढ़े छो दहशत ख़ौन जी दहशत ॾिसी बंदि थी वेंदो आहे, बंदि। हा दा साईं, तव्हां घबरायो न, हाणे ईअं ई थींदो। तूं त कम ते वञ बाबा, मूंखे छॾे ॾे। न बाबा न, मां तव्हांखे हिन हालत में छॾे नथो वञी सघां। मां बिल्कुलु ठीकु आहियां, अलाह भलाई कंदो। तूं कम ते वञ बाबा। बाबा मां ॾिसां रेस्ट खां कुझु पैसा वठी अचां, शाम तव्हांखे कंहिं सुठे डॉक्टर वटि वठी वञा इलाज। मुंहिंजी तबियत सही कान्हे, सिंगार त ॿुधायो कोन आहे। बाबा तुझो तो खबर हुई पंहिंजो। बाबा तव्हीं त तुझो ख्याल कयां या मां हिन पंहिंजे कुकड़ जो ख्याल कयां? मुंहिंजो सुभाणे न परी मेल रखियल आहे, दुआ कजां त खटे अचां। शाबाश खाना, मूंखे लॻे थो तूं कुझु कोन करे सघां। तूं राति जो अयाशी में पूरो ॾींहं जो टंग ते टंग चाढ़े वेठो आहीं। अञा ताईं मूंखे लाल खान जे ॻोठ मां बारूद जी धप न आई आहे। मोतार साईं, तव्हां सही था चओ। मोतार नंढे खे त टाइम ई कोन थो मिले सिज लथे खां पोइ। अदा वॾा तव्हां परेशान न थियो, अॼोके ॾींहं में ई तव्हांखे ख़बर पइजी वेंदी शहबाज खान छा थो करे। छो त शहबाज जॾहिं परवाज़ कंदो आहे त पूरी दुनिया हुनजे कदमनि जे हेठां हूंदी आहे, हेठां। अरे खुदा न दे हाल वाल, कुछ कयो बतई या खाली वती तो रुलंदो। रेत नंढा, तव्हांखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। मां उते रुलण जे चकर में लाल खान जे ॻोठ जो एतिरो त माहौल ख़राब कयो आहे जो हाणे लाल खान मरंदो मरी ईंदो, पर उतां जे ॻोठ जो अमुन कॾहिं बि सेट न करे सघंदो। वाह खुदा वाह, वाह जो कम पियो करे। मूंखे तो मां इहा उमेद हुई। वरी वञ लाल खान जे ॻोठ वञी हुनजो माहौल एतिरो त ख़राब कर मुंहिंजे कदमनि में अचे। लाल खान मुंहिंजे कदमनि में अचे पए ऐं मूंखां माफ़ी घुरे, तेसिताईं वापसि न अचिजांइ। अदा वॾा हाणे त तव्हांखे ख़बर पइजी वई त मां छा कयो आहे। अञा त शुरूआत आहे, अॻिते ॾिसो थिए छा थो। ख़ुदा न हाणे तूं वरी वापसि लाल खान जे ॻोठ वञ, जेसिताणी वापसि न अचिजांइ जेसिताणी असां पंहिंजे मक़सद में कामयाब नथा थियूं। तव्हांजो हुकुम अखियुनि ते, हाणे मां तेसी ताईं वापसि कोन ईंदुसि जेसी ताईं मां पंहिंजे मक़सद में कामयाब नथो थियां। ठीकु आहे खुदा न, हाणे तूं वञ, कमदार खे पाण सां गॾु वठी वञ। कमदार तोखे गोदाम मां बारूद कढी ॾींदो ऐं उहो समूरो बारूद लाल खान जे ॻोठ में वञी वसाए। अहिड़ा धमाका कर जो
लाल खान जो ॻोठ ॿरी जो थिए। हल खुदर तोखे सामान खणी ॾियां सिज लथे खां पोइ। अरे सिंगार ये खबर मेरी कम अध में छॾे भॼी वे एतिरी मजा जो असांखे ॿुधाईंदी कोन ईअं भॻवा जो थो वञे। वैसे नंढा बाबा जी तबियत ख़राब हुई इन करे मां तकड़ो तकड़ो कम मां जान छॾाए घर हलियो वियो। वाह पुट उन ॾींहुं सॼे वथाण जो कम मूं कयो आहे। कूड़ हंधे कुझु थिए ई बि कोन पियो आहे। जेका हक़ीक़त आहे उहा बयान कर। मां उन ॾींहुं तोखे ॿुधाए पोइ घर वियो हुउसि। सिंगार हाणे छॾ तकरीर खे वञ पंहिंजे माल जे वथाण जी कर। मूंखे कुझु पैसनि जी ज़रूरत आहे। मुंहिंजे बाबा जी तबियत ठीकु न आहे उनखे डॉक्टर ॾे वठी वञो। घणा पैसा खपनि सिंगार? पैसो ॾा घटि में घटि 1 लख रुपया पूरो खपे। पूरा 1 लख रुपया? रईस वटि भला को हराम जो पैसो आहे या? रकमदार न सिंगार असांजो पंहिंजो आहे। मूंखे जेके पैसनि जी ज़रूरत पवंदी ॾींदासीं। पर सिंगार पैसा त तूं अॻु में घणा वठी चुको आहीं। रकमदार में हिनखे घणा पैसा ॾिनासीं? तो रईस पोएं हफ़्ते मुंहिंजो हिसाब किताब कयो त तक़रीबन 65,000 बाबा वठी चुको आहे ऐं हिन हफ़्ते वारो हिसाब त रहीस पियो थो। मां तव्हांजा पैसा वापसि कंदुमि जेतिरा बि थियनि। सिंगार 1 लख रुपया तो वठी 65,000 तो अॻु में वठी वियो। एतिरा पैसा तूं किथां मूंखे ॾींदे? मां तव्हां वटि ई कमु करे रहियो आहियां। तव्हांजो ई मुलाज़िम आहियां। तव्हां खां न घुरंदुमि ॿियो केॾां वेंदुमि। तव्हांखे थोरा थोरा करे पंहिंजा वापसि कंदुमि। हा सिंगार पैसा मूंखे हिकु जॻह ते ॾियूं था। पैसनि जो टाइम हिकिड़ो ई ॾिजां मथां पोइ रुपियो करे कमदार खे ॾी पैसा। ठीकु आहे रईस जीअं तव्हांखे मुनासिबु लॻे। पैसो घटि में घटि 6 महीना लॻी वेंदा। सिंगार न 6 महीना घणा आहिनि? सिर्फ़ 2 महीननि जी मोहलत 2 महीननि जी। ठीकु आहे रईस जीअं तव्हांजी मर्ज़ी। मां तव्हांजा पैसा 2 महीननि में वापसि। डॉक्टर वञ पैसा खणी सिंगार खे ॾे। हाज़ुर रईस वञा थो। शफ़न तोखां पलांद वठण जे लाइ बलोचिस्तान खां कुकर घुरायो अथई। या वरी चए 2 लख जी बाज़ी आहे भली केर पे वेड़ा है। ॿुध न यार कुकर त मूं वारो 2 लख ते विढ़ण वारो आहे पर छा कयां यार पैसा न पैसा कोन अथई। अरे इहो त अॻे में ई शफ़न चए पियो त इहो रमू ठाठ सुञो इहो किथां जो लख जी बाज़ी कंदो। ॿुध न तूं वञी शफ़न खे चओ त कुकर तयारु करे ऐं हा अॼु आचर आहे ईंदड़ आचर ते 1 लख जी बाज़ी तयारु करे। रमू तू घबराए न मां ऐं ख़ुदि रबियुनि वारे तुंहिंजे कुकर ते बाज़ी रखंदासीं। रमू हाणे तूं बि वञी मेल जी तयारी कर। पहिरें मेल जी अहिड़ो त शफ़न जे कुकर सां कमु कजां जो असुल त शफ़न जो कुकर पटा ॾेई भॼी वञे बीहे ई न। हा ईअं ई थींदो ख़ुदि न ईअं ई थींदो जेकॾहिं शफ़न वारे कुकर खे भॼण जो रस्तो ई न मिले पोइ त बस न। ईअं ई थींदो रमू हाणे तूं मेल जी तयारी कर। ठीकु आहे पोइ संगत यारो यारी हाणे ॾिस जाओ
मज़ो कीअं तो रमू वारो कुकड़ ते पटा ॾेई भॼे। ठीक आहे पोइ ॿुध न हल त हलो चपन खे ॿुधायूं त छोरो रमू मेल लाइ तयारु थियो आहे। हा हल हल हलिया। सिकंदर खान ख़बर पई आहे सुभाणे सिंगार पंहिंजे पीउ खे शहर वठी पियो वञे। अदा साईं पुट जा इन्हनि जा तोखे हिते मां लाश तोहफ़े में ॾींदुसि तोहफ़े में। अॻे तव्हां छा कयो आहे जो हाणे कुझु कंदमि। अब क्यों न ॾियो अब क्यों दहशत खान के पिसंदा आहिनि। बस आखिरी मौक़ो जो ॾिसो त असां छा था कयूं। बार बार छोरे खां पादर खाई था अचो। तव्हां में को हयो शर्म ई न रहियो आहे। मूंखे सिर्फ़ु हिकिड़ो मौक़ो मां इन कमीने खे न सिकंदर खान न इन छोरे जो मां उहो हशर कंदुसि जो गजा यादि कंदी। मूंखे ख़बर आहे त तव्हां कुझु बि न कंदव। जेको कुझु कंदुसि मां पाण कंदुसि। हाणे पाण जुल्फी वञ सिंगार ते नज़र रख ऐं असांखे हर ख़बर खां आगाह कर। जीअं तव्हांजो हुकुम बॉस मां हींअर ई हिन कम करे ॾींदो आहियां। ठीक है तू बदल। तव्हांखे त ख़बर आहे दहशत खान दहशत वहशत ॾिसी बंदि थी वेंदो आहे बंदि थी वेंदो आहे। बाबा जी तबियत ठीक ना है इन जे करे कुछ परेशान आया दिमाग कम नथो करे। तू हुकुम कर छा चवण थी चाहे। सिंगार तो मुझे सवाल जो जवाब कोन ॾिनो। सवाल केड़ो सवाल मुझे तो कुछ भी याद नहीं। सिंगार मो तो पुछियो तो कीअं थी लगा। तू तू मुझे रूह जी सोनी थी लगी जेको ॾिसण में तो सोनो कड़ो सो पंहिंजे पीउ लाल खान जी तो शाबाश आ तो मूंखे बाबा जहिड़ो सम्झो आहे। अरे चरी मूं तो सा मजाक पे तू तो वाकई मोहब्बत कंदो आहे। हाँ कोमल वाकई मां तो सब एतिरी मोहब्बत कंदी।
मां कंहिं ज़रूरी कम सां इस्लामाबाद वञी रहियो आहियां। हाणे रातिनि जो जागण छॾे ॾे। ज़मीन जी सॼी ज़िम्मेवारी तुंहिंजे मथां आहे। कुझु घर खे बि टाइम ॾे। तव्हां बेफ़िक्र थी वञो ऐं कंहिं ॻाल्हि लाइ परेशान न थियो, छो जो तव्हांजो ही शींहुं भाउ हिते वेठो आहे। शहबाज खान, कमदार अथई मुंहिंजो दाख़िलो। काॾे बि वञी हिनखे पाण सां गॾु खणी वञजांइ। भोतार साईं, तव्हां फिक्र ई न कयो। नंढे भोतार सां मां पाछे अगर घटि रहंदुसि सिजल ते खां पोइ। हाणे ही बि मुंहिंजो पाछो थींदो। हिनखे ख़बर न आहे शहबाज जॾहिं परवाज़ कंदो आहे पूरी दुनिया उनजे कदमनि जे हेठां हूंदी आहे। नंढे भोतार जो ख्यालु रखजांइ। हाज़िर भोतार साईं, तव्हां फिक्र ई न कयो सिजल ते खां पोइ। चङो शहबाज खान, हाणे आऊंगा। भोतार वॾो बि पियो हुजो, बाक़ी नंढे खे दिली माथो ॼाणायां। हाणे ख़बर पवंदी भोतार जी मिल्कियत कब्ज़ो मां कंदुसि। कंदार जी भोतार, हे ख़बर छा थो थी? कुझु बि न भोतार, कुझु बि न, कुझु कोन थो सोचां। अरे निभागा कुछ बुधाई त न रुगो भोतार भोतार जो कंदे। भोतार साईं, जे आवां कुछ ॿुधाइण जी कोशिश तो कयां तो मुंहिंजी ज़ुबान सड़ियो थी वञा बा। अरे आखिर कमदार थियो छा आहे? ॿुधाई छो नथो? मुंहिंजो दिमाग़ अगर ख़राब थी वियो न मुंडी मरोड़े छॾींदो साईं। ॿुधायां थो रही, ॿुधायां थो। कावड़ छो थो करी बाबल? आहे न पाण वारो इहो सिंगार बा, सिंगार। कमदार छा थियो सिंगार के? जल्दी ॿुधा। बाबा पोटियो सिंगार। कमदार तोखे कई जुरत आहे मुंहिंजी धीउ जे बारे में तूं अहिड़ा लफ़्ज़ थो ॻाल्हाए। तूं छा कयो? मूं त बाबा तव्हांखे हक़ीक़त खां आगाह कयो आहे बाबल। बाबा साईं, इहो सिंगार असांजे घर में रही करे असांजे बचनि में अखियूं विधियूं आहिनि। इहे नांग जी मुठी मरोड़ी पवंदी। दिलार पुट परेशान न थी। माने सिंगार सां अहिड़ो शर कंदुसि जो हुन जूं 7 पीढ़ियूं यादि कंदियूं, 7 पीढ़ियूं यादि कंदियूं। हा बाबा, तव्हां मुर्शी कयो न त बाबा मूंखे ॾियो इजाज़त। ऐं या सोला मारे हिकिड़ो सिंगारो लभंदो ई कोन बा। मथे कर असांजे सोचण दे। भाॼे खे सवेल खां पियो फोन कयां, फोन खणे ई नथो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ई ख़बर फोन छो नथो खणी? यार दरअसल इहो मोबाइल ते रहिजी जीअं तोसां ॻाल्हाए मां रखियुमि टेबल ते उते ॻाल्हि विसरी वियो। हा ॻाल्हि ॿुध, ॾिस वॾो वियो अथई इस्लामाबाद। हा बसि नंढे के मां तो घुमराया ॾियां थो पंहिंजे रईस खे अहिड़ा पूजियूं बाबा मिंट थो कयांसि। बाक़ी मुआरे रईस खे इहो पाण ख़ुदि न आहे न। हा इन्ही खे चाचर मुआरे रईस खे घुमाईंदो। हा सिजल ते खां पोइ। इहा जेकी मिल्कियत आहे न, वॾे विराए खाइजानी न त पोइ न बराबरि कंदासीं न। इन रईसनि जो मिल्कियत पहिरीं कंदासीं गॾु, पोइ कंदासीं बाक़ाइदा अधो अधु। सिजल ते खां पोइ
बिन कप्तार के ॾिसी रखंदुसि सिज लथे खां पोइ। हाणे छा कयां छा कयां? सुभाणे मेल बि रखियल ऐं पैसा बि कोन आहिनि। कजे त छा कजे? छोरा रमू अॼोको ॾींहुं अथई, जेको कुझु बि करिणो अथई करे वठ। जे पैसा न थिया त बयाने वारा बि 10,000 हलिया वेंदे। न न रमू तूं परेशान न थी, अलाह वॾो आहे ऐं उन ते भरोसो रख। जिंदगी में पहिरीं चक्कर आहे, रमू ॾाढो परेशान आहे। अलाए कहिड़ो मसइलो अथसि, पर ख़ैर पुछी थो वठांसि। रमू छा ॻाल्हि आहे? अॼु सफ़ा परेशान पियो लॻी बाबा। तूं मूंखां मुंहिंजी परेशानी छो थो पुछी? तूं मुंहिंजो मसइलो हल कंदे छा? छा ॻाल्हि आहे बाबा, तूं मूंखे ॿुधाए, आउं तुंहिंजो मसइलो हल कंदुसि। बाबा मुंहिंजी परेशानी आहे त मुंहिंजो सुभाणे मेल रखियल आहे, हुनजे लाइ पूरो लख खपे। तूं ॾींदे छा? छा पूरो लख? बाबा तुंहिंजो दिमाग़ त कमु करे थो। घणो मथो न हण, जे पैसा अथई त ॾे, न त पंहिंजी तकरीर या बंदि कर। बाबा आउं त पाण बीमार पियो आहियां, सिंगार व्यवहार खां पैसा वठण। जे आणींदो त शाम जो शहर वञी का दवा वठी ईंदासीं। वाह जो कमु थी वियो, रख लाल ते। ये खबर भला सुभाणे मेल थींदो या न? हा दा मेल थींदो, ज़रूर थींदो। रमू बयान 10,000 ॾेई चुको आहे। असां बि तोरे कुकर ते 20,000 रखंदासीं। ठीकु आहे दा, 10,000 तव्हांजा, बाक़ी टे असांजा 10,000, 20,000 मुंहिंजा, बाक़ी 50,000 मालिक। यार इन मेल में बाज वठो मज़ो थींदो। भला इहो ॿुधाए तई कुकर कीअं आहे? कुकर अहिड़ो आहे, मालिक जो आहे, वञी 50 लख ते विड़ाईंसि। हू त छप्पन खे जवाब न ॾिनो। बाक़ी कुकर ॾियण जो कोन। ज़बर कौन? तव्हां तकलीफ़ छो कई?
तव्हां मूंखे हुकुम कयो आहे त मां ई अचां हा। बस बेशक खान कम ई कुझु अहिड़ो हो पाण खे अचिणो। हुकुम कर दिलावर खान, मूंखे छा करिणो आहे? खान गुज़ार जो दिमाग़ ख़राब थियो आहे, नांगनि जे बिरड़नि में हथु विझंदो, दिमाग़ सेट करिणो आहे। दिलावर खान घबराए न, जो इन सिंगार मौजाद करणु आहे। शिकार करना तो लगाई ठीक है बोलते चक्कर हाँ हला दो हलाने रुक कर अदा सिंह वाह जो कम थियो हाणे सिंगार खे मारण को मसलो ही ना आहे। हाणे शिकार जॾहिं सिंगार ॾिसंदो त हुनजी ज़मीन पेरनि हेठां छो जो दहशत ख़ौन जी दहशत ॾिसी बंद थी वेंदो आहे, बंद। बस मैं थोड़ी देर पी रहा सिंगार के शहर में ॾिठो हाणे शिकार कम भलो थी वियो ज़बरदस्ती। बस अॼु हिनखे जिंदा न आहे छो सिंगार मां वॾेरनि हथ कढिया, हाणे बिल्कुलु अकेलो थी वियो आहे। अदा साईं पोइ जल्दी कयो, हलण जी कयो, वो निकरी न वञे, घर न पहुची वञे। अचो मूंसां। इहो छोरो रमू कोन ईंदई, मुश्किल आहे हिन जो अचण। न रमू ईंदो ज़रूरु ईंदो, बयाने जा पैसा ख़तम। शफ़न ईअं बयाने जा पैसा वापसि कीअं न थींदा? बयाने जा पैसा त ठहियो, पर बाज़ी जेका बि रखियल अथसि न पूरी वठंदासीं सर। हाँ शफ़न इहो छोरो रमू बाज़ी जा पैसा न ॾींदो, अहिड़ा त जूता हणंदासीं यादि कंदो। न जो त ॾिसींदो न रमू त न आहे पुटु। शफ़न 10 मिनट में ॾिसूं था, आयो त ठीकु, न त सम्झ इहो सोचे थो जो कुकर मारिजी वियो। ईअं ई थींदो आहे कान, ईअं ई थींदो। शफ़न रमू अचे पियो, अचण ॾिस ख़बर ॾियांसि शौक़ु कीअं थींदो आहे। अरे शपू तूं छा थो सोची? ये बयाने वाला 2000 आई नहीं दे माची वियो आं। बिस्मिल्लाह कर कुकर वेड़ा वेड़ा जल्दी खटी जल्दी रमू पहुची वियो आहे। लायो कुकर के मैदान में आयो थे।
रमू छा यादि कंदे असां पंहिंजो परांदि कयो हाणे वञ छाए सां माइटनि खे मुंहुं ॾेखारिजांइ बाबा आऊं अची वियो आहियां हाणे ॾींहुं ठरी वियो आहे शाम थी आहे तव्हांजो बि आराम पूरो थी वियो मां चवां थो हाणे हलूं डॉक्टर ॾे हले पुट वठी हलूं पैसा कोन्हनि मां हिते रखी ॾियो बाबा ना बाबा कोन्हनि पैसा हिते बाबा उहे पैसा पक रमू खणी वियो आहे न बाबा न रमू पैसा कीअं खणंदो रमू कॾहिं बि ईअं नथो करे सघे तुंहिंजी बि इहा ॻाल्हि सही आहे कल्ह रमू मूंखां पैसनि जो पुछियो हो बाबा पोइ पैसनि जो तो हथ सां कानो ख़राबु कयो बाबा तूं परेशान न थी छोरो रमू अचे त उन खां पुछी था वठूं बाबा परेशान कीअं न थिया पूरो लख रुपया रईस मूंखां छिके वठंदो कोन छॾींदो रईस खे मुंहुं ॾेई वठंदासीं भला पैसा न आहिनि त पोइ भला छा कंदासीं बसि तूं रमू खे अचण ॾे पक इन छोरे जा कम आहिनि मूंखे कल्ह चए पियो मुंहिंजो मेल रखियलु आहे मुंहिंजी अलाह ॿुधी हुनजो कमु थी वियो हुकुम कयो कीअं यादि कयो ॿुध न अधो वॾो इस्लामाबाद हलियो वियो अहिड़ो त माहौल गरम कर अधो वॾो वापसी अचे त लाल खान जे ॻोठ मां दूहा हुजनि दूहा ऐं लाल खान जो लाश अधे वॾे खे तोहफ़े में ॾियो रईस तव्हां घबरायो न जेसीं ताईं रईस वॾो मोटी ईंदो तेसीं ताईं हिते मां बाहि ॿारे छॾींदुसि बाहि हा ईअं का मुड़सी कर त मञे तव्हांखे त ख़बर आहे त मूंखे कंहिं ते बि अहसासु नाहे ईंदो हा साईं ख़ुदि जो मुड़ुस माण्हू आहे सिज लथे खां पोइ ऐं लाल खान खे ख़बर पवे त अब्बास जॾहिं प्रवास कंदो आहे त पूरी दुनिया हुनजे कदम जे हेठां हूंदी आहे हेठां तुम्हारे पास सिंगारे पैसा रखिया हुआ तो नान खाया बाबा मूंखे कहिड़ी ख़बर मूंखे पंहिंजे कुकड़ जी परेशानी तव्हांखे पंहिंजे पैसनि जी पैसा काॾे विया हिते आख़िर पैसा केरु खणंदो बाबा मां भला तव्हांजे पैसनि जो चौकीदार आहियां छा पुट इहो त मां बि सम्झां थो तूं चौकीदार न आहीं पर हिन घर जो भाती त आहीं न बस बाबा बस सिधो छो नथो चई त तूं मुंहिंजे पैसनि जो चोर आहीं अरे छोरा तोखे शर्म नथो अचे पंहिंजे पीउ सां ईअं ॻाल्हाइबो आहे न बाबा साईं वञा थो वाधे ॾे उनखे ऑर्डर ॾियां त तव्हांजे लाइ पीघो ठाहे पोइ तव्हां सॼो ॾींहुं उन में पिया लुॾिजो अलाह को तव्हांखे हिदायत ॾे बाबा बाबा साईं मां सिंगारे जो बंदोबस्त करे आयो आहियां बंदोबस्त कहिड़ो बंदोबस्त सिंगारे जे मौत जो बंदोबस्त मौत जो दिलावर तूं होश में त आहीं अॼु छा थो चईं तूं
अपल साईं वाह जो कम करे आयो बाबा दहशतगान सां मिली करे अॼु उनजे मारण जो बंदोबस्त करे आयो बाबा सिंगार टके जो नौकर ऐं नौकर थी असांजे इज़त में अखियूं विधसि हिनखे दिलावर जी दिलेरी जी ख़बर ई न आहे दिलावर दरिया आहे जा ॿोड़े जा लोड़े दिलावर पुट इंतकाम वठण खां बहितर आहे त माफ़ करे छॾिजे ऐं माफ़ करण बहादुरी आहे ऐं जेकॾहिं थोरी थोरी नंढड़ी नंढड़ी ॻाल्हियुनि खे माण्हू वधाईंदो अमुन तबाह थींदो पुट अवतार साईं अॼु तव्हां वरी दानाहन वारियूं ॻाल्हियूं था कयो बाबल छो बाबा तव्हांखे छा थियो अॼु कमज़ोरनि वारियूं ॻाल्हियूं पिया कयो मां कमज़ोरनि वारियूं पुट ॻाल्हियूं नथो कयां जेको पंहिंजे दुश्मन खे माफ़ करे छॾींदो आहे न उहो सभ खां वधीक बहादुर ऐं ताक़तवर इंसान हूंदो आहे ग़रीब इंसान अलाह खे पसंदि हूंदो आहे पुट ऐं मूंखे अॼु बि उहो ॾींहुं यादि आहे जॾहिं कुमल खे सिंगार शहर खां वठी आयो ऐं हू रत में ॻाढ़ो हो पर मां पत्थर दिल इंसान मूंखे ज़रे जेतिरो बि एतिरो ज़रे जेतिरो मूंखे हुन ते रहम न आयो जॾहिं त हुन पंहिंजी जान सां खेॾी करे ऐं मुंहिंजी इज़त मुंहिंजी कुमल खे जान खां बचायो मुंहिंजी कुमल जी इज़त बचाई ऐं मूंखे उन शख़्स ते थोरो बि रहम एहसास न थियो मूंखे हुन ते ऐं मूं हुनजी तबियत बि न पुछी वाह भोतार वाह तव्हां भली सिंगार खे माफ़ करे छॾियो बाक़ी भोतार नंढो त बाबा कॾहिं मूं हुनखे माफ़ न कंदो उनजो सिर खणे ई खणे बाबल ऐं हा बाबा तूं भली सिंगार खे माफ़ करे छॾ मां कॾहिं बि माफ़ न कंदोमांसि ऐं मां दहशत खान सां मिली सिंगार खे मारींदुसि हुनखे ज़रूर मारींदुसि ॿुधी छॾियो बाबल साईं अॻे तूं दिलावर वॾो गंद कंदो आहे बा कमदार निकिरी वञ मुंहिंजे नज़रुनि मां हा साईं लहड़े वाणिया ॿेड़ी थी ॿुॾे करे पाण कुझु न सघनि ऐं ॾोह वरी कमदार जो हलड़े कमदार तुंहिंजा नसीब बाबल हल यारा हीरा पर घणा ॾींहं मस्ती कई आहे अॼु तुंहिंजो आख़िरी ॾींहुं हूंदो आख़िरी ॾींहुं सिकंदर पहिरियां ई तव्हां 3 चक्कर नाकाम थी विया हो वरी अॼु तव्हां मोटी आया हो तूं अॼु इएं सम्झ तुंहिंजो खेल ख़तम यार हाणे वञी मथे मलाई खनि सां तयारी कजां अॼु सिंगार तुंहिंजो कमु पूरो सिंगार घणी मस्ती कई अथई अदा मुंहिंजी त इहा सलाह आहे हिनखे मारे हिते झंग में फिटो खपे जीअं झंग जा जानवर खाई असांखे दुआ कनि ईअं ई थींदो अदा ईअं ई थींदो हिनखे मारे उछलाए छॾियोसि दहशत दहशत ऐं वहशत ॾिसी बंदि अदा सिकंदर छॾे ॾियोसि या त मरी वेंदो जे न त पाणे भगड़ खाईंदसि
सिकंदर तव्हांजी भलाई न आहे मूंखे मारे पोइ जेकॾहिं मां बची वियुसि तव्हां मुंहिंजे हथां न बची सघंदव न बची सघंदव सिंगार ऐं यादि कर तो मूंखे हिकिड़ो मौक़ो ॾिनो हो न मां बि तोखे बची वे त अची पलांत कजां न त झंग जा जानवर खाए मूंखे ॾाढी दुआ छो त सिकू जी सट ॿई जहान चट तौबा तौबा चाचा साधा ना ज़ुल्म थियो कैर थियो खैर त आहे बाबा दहशत खान सिंगार के मारे छॾे बाबा 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 मूंखे छा थियो बाबा बाबा अखियूं खोल बाबा 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 अॼु खां पोइ हिकु जो रमो खपती न रहंदो मां दुश्मननि खां तुंहिंजो ऐं अदा सिगार जो पलाद ज़रूरु वठंदुसि बाबा हिकु हिकु खां हिसाब वठंदुसि जन मूंखे ईदा ॾिना आहिनि हिकु खां उतार साईं तव्हां जे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे खुशी जी ख़बर में एतिरी देर जल्दी ॿुधाए कमदार कहिड़ी ख़बर आहे उतार साईं तव्हांजो कमु थी वियो दहशत खान असुल सिंगार खे बाबल मर्लिंग करे छॾियो सफ़ा इहो अलाए कहिड़ो छा नालो अथसि कुल्हे ते खणी वियुसि बाबल सफ़ा फतिके पियो मुश्किल बचे वाह जो कम थियो कमदार हाणे इन सिंगार जो दिमाग़ कमु कंदो कंहिंजी इज़त में अखियूं कीअं विझबियूं आहिनि वाह पुट वाह वाह जो कारनामो कई अथई ॾाढो ठही थो कंहिं ग़रीब ते एहसास करण जी सिखो पर पुट तव्हांखे कहिड़ी ख़बर त एहसास छा थींदो आहे बाबा ये ॻाल्हियूं वञी ॿियनि खे ॿुधा मूंखे सम्झ में नथियूं अचनि वाह वाह मां इन सिंगार जूं बूटियूं करे जेसीं ताईं शिकारी कुतनि खे न ॾींदुसि न तेसीं मुंहिंजे लाइ सुकून हराम आहे ईअं ई रहीस नंढा तव्हां खां मुर्सी कयो बाक़ी रहीस वॾो न पाण कुझु कंदो न वरी ॿिए कंहिंखे कुझु करणु ॾींदो कमदार मथो घणो न खा दिलावर जो दिमाग़ तो ख़राब कयो आहे ऐं हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो दिलावर जो सिर तूं विञाईंदे हा चओ त ईअं था ॼणा रहीस नंढे जे सिर जो पयानो वठियो वेठो आहियां अलाह कंहिंखे न मारे बाक़ी आऊं ग़रीब छा मारींदुसि अबा हींअर तोखे सम्झ में कुझु कोन थो अचे पर यादि रखजांइ हिकु ॾींहुं तूं ज़रूरु पछताई ऐं पुट ॿुध उहो ॾींहुं परे कोन्हे ग़रीब जी आह जॾहिं आसमान ते वेंदी न पोइ तोखे ख़बर पवंदी रमू सां अहिड़ी हालत कई आहे असां जो हाणे असुल घरां ई कोन थो निकिरे छा ॿुधनि
हाँ सपन मूंखे तो लॻे थो लख जे सदमे में घणो करे बुखार थियो फिलहाल कुकर कंदो ई न फिलहाल छपन पुतन ज़ुल्म थियो कर थियो वरी कहिड़ो ज़ुल्म थियो आहे मूंखे कुझु न आहे थियो सिकंदर खान सिंगार खे मारे छॾियो आहे सपन इहो ज़ुल्म थियो हाणे त मुल्क जो अमन ई तबाह थी ऐसा न यारो यारी वीर छपन गॾु था हलूं हाणे त ऐसा नहीं सपन बजा पाण खे हलणु घुरिजे न पाण किथे बि न हलंदासीं हाणे त मौक़ो मिलियो आहे हाणे सिंगार जी इज़त में हथ विझंदासीं हा सिंगार अहिड़ो कंदासीं जो पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा थी वेंदा हाणे एॾी देरियूं कंदी त पोइ कीअं पंहिंजी हलंदी यारी तकड़ीअ जेको हाणे एतिरो सामान मोकिलियो त भई तारड़ो कराए वञ तकड़ियो अच अच्छा अच्छा जाना परे पासे अच मां बीठी आया होते अॻिते वधी आ अलाए कहिड़े पासे थी साम्हूं रस्ते वारे साइड ते रस्ते ते माण्हू थोरो उते त निकिरी जा मां हथो पर उते न अच न हेलो हेलो हथ परे एतिरी देर छोकरी मुबारक ना ये चेहरा थोड़ी दिखाईंदी पैसा पैसा खड़ी है अच्छे थोड़ो चेहरो बस जो कुछ नहीं अच्छे यो कारा बाबी रखनी ठीक है सब पर मुंह जाओ क्या चेहरो दिखाना अरे कमदार तू मना रनन जी आवाज में भगो दो ची इन्ही पिलकारन ले तू कब्जो कर ले रेशन जी मिलकत जी हां मुंह तो हां ने दिठो बाबा तू में लक्षण कोने को कमदार सामान मोटा दे ये सामान अरे असल में मु तोखे भोग पे करायो मां तोखे सुञाणे जोस हां मुखे खबर आ ये शुक्र कर माई सामान वापस वरी ॿियो करे जो ठपो सामान न ॾिया ये मायन वारी आवाज में भगो नहीं दो कर अञा रेशन जी मिलकत ते कब्जो कीअं कंदे वाह हां पर ॿुध असल में मां तोखे भोग मज़ाक पे कराई सिधल थी खां पो हां ठीक है पो हां ठीक है हां पो ठीक है तू हल हला कुछ मुर्सी कर रेशन जो माल आण तकरीबन में जुआ ये भगो नहीं दो कर निभा ठीक करियो आज कहीं सिजल थे खां पो भागो चूतियो आबियो ता तो तार मान जी आवाज में मुझे ख्याल में सजो मुल्क फुरींदो आ मां बड़ो दाना हुया रेशन के पाण में विढ़ाए मिल्कियत ते कब्जो कयो थम जी यरबा जो कम करियो मुखे तो क्यों करियो पर हाणे तहां बचो एड़ा न माण्हुनि खां सिजल थे खां पो ईअं न त फुरे वञनि व माइन जी आवाज़ में से ॾाढो मिठड़ो कमदारो
यार आज तो के मौत हिते बची आयो आहे। रशद खान निगार अॼु तो हिते अची वॾी ग़लती कई। सिकंदर खान मां तव्हांखे चयो न त मूंखे इते ई ख़तमु करे वञो न त मां तव्हांखे मारींदुमि। रशद खान खण पंहिंजे भाउ खे रली में वेड़े। शायद कुदरत ये तरफा तुझी असांजी चला जे न त को बि माउ जो ख़ान बेशक ख़ान खे शिकस्त नाहे ॾेई सघियो नाहे ॾेई सघियो। किथे ख़बर ख़ैर त सही ॾाढो परेशान पियो लॻी। का ॻाल्हि नाहे ख़ुदि न तव्हां मूंखे पंहिंजी हाल ते छॾे ॾियो। रमू ॿुधाए सही तोखे आख़िर कहिड़ी परेशानी आहे? यार मां ग़लति सोबत में अची ग़लति कम शुरू कया। यार हाणे मूं इहे सभु कम छॾे ॾिना छो जो मां पंहिंजे पोड़े पीउ खे बि ॾाढो रंजायो ऐं ॾाढो ॾुखायो ॾाढो परेशान कयो। पर हाणे मूं अल्लाह असांजे खां माफ़ी घुरी आहे। हाणे को बि ग़लति कमु कोन कंदो ऐं आऊं तव्हांखे बि चवां थो त इहे कमु सही न आहे। बस रे बस हाणे तूं बि मुलनि वारी तकरीर शुरू कई आहे। अल्लाह अल्लाह करो। हलो दोस्त हलो ही ताण सफ़ा नेक निमाज़ी थी वियो। अल्लाह अल्लाह कयो बाबा अल्लाह अल्लाह कयो। मुंहिंजो कमु हो बाबा नसीहत करणु वधीक हाणे अल्लाह तव्हांखे सम्झाए। ॾाढो परेशान थियो तोसां त खैर ठीकु आहे मां अॼु वञा थो छोरी खे खणी थो अचां ऐं तूं अलाना मस्त वारे मोरी ते हली हुते मुंहिंजो वेट कजां ऐं गाॾी बि हुते अचई थो। ठीकु आहे मां वञी जीअं छोरी खे खणी अचां पाण हितां निकिरी वञां। चलो ठीकु आहे न। अरे खुदू तुझी यह मजाल जो तो मुझी भेड़ में हथ में डाल। दिलावर लगे तो तुंहिंजे ज़िंदगी जा ॾींहं पूरा थी विया तॾहिं तूं अॼु मुंहिंजे साम्हूं आयो वई। हयाती मुझी न पर तुझी पूरी थी आहे।
ज़मीन ॿुधाए लॻे थो त तोखे बि हिते मौत खणी आयो आहे ऐं तूं बि मरंदे ज़रूरु मरंदे मौत कंहिंजो थो थिए इहा त ख़बर हाणे पवंदी दिलावर